अस्सलाम वालेकुम। अॼु मां ठाहियां थी फुल चिकन रोस्ट ऐं इन जे लाइ ही मूं वटि आहे पूरो कुकुड़। आज मैं फुल चिकन रोस्ट बना रही हूँ। तो ये साबित मुर्गी है मेरे पास। उसमें जो चीज़ें हम डालेंगे उसमें अदरक लहसुन है पिसा हुआ तकरीबन 1.5 से 2 टेबल स्पून, और नमक और काली मिर्च है। मैंने तकरीबन 1 टीस्पून से थोड़ा ज़्यादा ही लिया है। और इसके साथ साथ ये सिरका है मेरे पास, एक छोटी प्याली या आधा कप समझ लें। ठीक है, ये शयूं आहिनि। ही धागो आहे मां वटि, हिनखे मां ॿधंदमि चिकन खे, छो त ही जीअं पचाइण के दौरान खुली न वञे। आप देख रहे हैं कि इस तरह से इसके जो विंग्स हैं और टांगे हैं वो खुली हुई हैं, तो इसको हम बंद करेंगे ताकि बाद में हमें तंग न करे। धागो मां हमेशा वाइट खणंदी आहियां, छो त मूंखे लॻंदो आहे त अगरि रंगीन धागो थी सघे थो त पचड़ में या सिरके में या अहिड़े कंहिं बि शइ में फिटी न वञे। तो हमेशा मैं धागा जो लेती हूँ वो मैं सफ़ेद लेती हूँ ताकि ये उसका रंग ना उतरे। इसलिए आप भी कोशिश करें रंगीन धागा नहीं लें। और दूसरी ये कि धागा थोड़ा मोटा होना चाहिए तो ज़्यादा बेहतर है। तो असां हिनखे ॿधूं था, हाणे चङी तरह सां ॻंढि ॾींदासीं ऐं जॾहिं असां पचाईंदासीं त ही पचाइण में जेको आहे असांखे चिकन तंग न कंदो। ठीकु आहे, ऐं हिनखे चङी तरह सां वराइणो आहे। देख लें कि इसको मैं इस तरह एक बल दे रही हूँ इसकी विंग्स में, फिर गर्दन में, फिर दूसरी तरफ के विंग में। ठीक है, सो हिन जे मां खंभड़िन में भी वकड़ थी ॾियां, हिन जी नीचे में भी, ऐं हिन जे हाणे हिनखे वापसि अचे उते ई ॿधंदासीं जितां खां असां हिनखे स्टार्ट कयोसीं। इहो ज़रूरी आहे, वरना ये पकाने में जो है ना वो फैलता है, फिर इसको पलटना और घुमाना जो है वो एक अजाब से कम नहीं हो जाता, बहुत मुश्किल हो जाता है। ये थोड़ा सा मैं गलत कर गई हूँ, लेकिन मैं थोड़ा सही करे वठां। मां हिनखे इलाही हेठि ॿधी वई आहियां, मूंखे एतिरो हेठि न आहे ॿधणो। ठीकु आहे, सो हिनखे ईअं चङी तरह सां ॿधो जो हीअ फिक्स थी वञे हिन में। सो हाणे हीअ थी वियो आहे फिक्स। उन खां पोइ असां खणंदासीं हिकिड़ी तेज़ चुंब वारी छुरी, जंहिंसां असां हिन में सॼे में हणंदासीं कट। ठीक है, ये सारे में हम इसको कचो के लगाएंगे, चोक लेंगे। असां सिंधी में भी चवंदा आहियूं चोकण। त जीअं हिन में ही सना सना सोराख थी वेंदा त पोइ जेको आहे मसालो जेको असां हिन ते हणंदासीं उहो चङी तरह हिन जे अंदरि ताईं जज़्ब थी वेंदो। अच्छा, ही चिकन 2 ॾींहं पहिरियों मां वरितो हो, हिनखे मूं जेको आहे धोई साफ़ करे फ्रीज़ करे छॾियो हो। ऐं जंहिं महिल तव्हां हिनखे ही मसाला हणो त उन महिल हिन में पानी न हुजे, बिल्कुल ही खुश्क हुजे। ठीक है, जब हम इसमें ये मसाले लगाएंगे तो इसमें ये पानी जो है वो नहीं होना चाहिए, इसको बिल्कुल खुश्क होना चाहिए। तो हिन चङी तरह सां, हूअं मोस्टली कांटे सां असां कंदा आहियूं, फोक सां, पर उहे मां ॾिसंदी आहियां त एतिरा डीप न थींदा आहिनि। तो चङी तरह सां अंदरे पासे ॿाहिरें पासे हिनखे असां चोकींदासीं। ऐं हाणे असां विझंदासीं हिन जे मथां मसाला। ॾिसो, हिन में ही सॼा सना सना कट हणण खां पोइ मां हिकिड़ो धागो ॿियो बि ॿधो आहे। ये एक धागा मैंने और इसके बांध दिया है सेंटर में, कि जो इसके बाजू और ये सीने का जो पीस है इसमें एक साथ आ गए। अब हम डालते हैं इसमें ये मसाले। ठीक है, ये अदरक थूम असां हिन में पहिरियों विझूं था, ऐं मूं पंहिंजे एहतियात जी ख़ातिर हिनखे हिकिड़ो ॿियो बि धागो ॿधो आहे विच ते, त जीअं हीअ चङी तरह सां पची सघे। ठीकु आहे, ये हयासीं। हाणे असां हिन जे मथां विझूं था लूणु ऐं कारा मिर्च। ठीक है, ये भी थोड़ा हिन जे मथां फैलायूं था, ऐं कोशिश करे हिनखे अंदर भी हणो आहे, पेट में भी, इसके पेट में, इसके अंदर। ये देख ले, यूँ इसमें इस तरह हाथ डाल के इसको मल लें अच्छी तरह से, जो नमक, काली मिर्च और अदरक लहसुन का जो पेस्ट है। अब डाल रहे हैं सिरका। ठीक है, सो हाणे असां मथां विझूं था सिरको, अंदर भी, इसके बीच में भी मैंने डाल दिया है और बाहर भी। अब ज़ाहिरी बात है कि इसमें जो मिर्चें और नमक हमने लगाया था, जो अदरक लहसुन डाला था, वो सिरके की वजह से थोड़ा हट गया है। तो इस तरह से इस प्याली के साथ ये जो भर भर के जो भी है, या किसी चम्मच के साथ आप इसके अंदर भी डालें, इसको अच्छी तरह रगड़ लें। ठीक है, हिन जे अंदर भी वो सिरको, अदरक थूम ऐं ही जेको कुछ भी असां हिनखे मसालो हयो आहे, इनखे असां चङी तरह सां हिन जे मथां विझंदासीं। हाणे 2 कलाकनि जे लाइ हिनखे मां फ्रिज में रखंदमि। अब ये 2 घंटे के लिए इसको रखेंगे फ्रिज में,
और आधे आधे घंटे के बाद मैं इसको पलटती रहूँगी, कभी इस तरफ से, कभी साइड से, कभी नीचे से। ठीक आहे। सो उथलाईंदा रहंदासीं त जीअं हिन में मसालो जेको आहे हर पासे खां चङी तरह जज़्ब थी वञे। ऐं जीअं त सिरके ऐं अदरक थूम जी स्मेल थी वेंदी आहे, फ्रिज में थी वेंदी, इन लाइ ज़रूरी आहे त मां हिन खे ढक ॾेई इसको मैं ढक कर फिर रख रही हूँ अंदर, ताकि इसकी जो स्मेल है वो पूरे फ्रिज में नहीं फैलनी चाहिए। हाणे इन खे 2 कलाक थी विया आहिनि, 2 घंटे मैंने इसको रखा है फ्रिज में और मैं इसको पलटती रही हूँ पूरा टाइम। ठीक आहे। सो ही मुंहिंजो चङी तरह सां थी वियो आहे चिकन मैरिनेट। मां हिते हीअ तई चाढ़ी आहे फुल बाहि ते, इनखे मां तेज़ गरम कंदमि थोरो। ये जो है बारिशों की वजह से इसको बहुत जंग लग गया था, जो कि मैंने कई घंटे रगड़ने के बाद इसको साफ़ किया है। ॾिसो तईअ खे तेज़ गरम करण खां पोइ फुल बाहि ते मां हिन खे रखियो आहे। ऐं असां हिन में एतिरो तेल विझंदासीं जो ही चिकन असांखे हिन में फ्राई करिणो आहे। ठीक है। तेल एतिरो हुजे जो चिकन जो हिकिड़ो पासो उन तेल में बुॾी वञे। अभी ये कढ़ाई को पहले हम तेज़ गरम करेंगे और उसके बाद जो है हम ये चिकन इसमें डालेंगे। तेल डालने के बाद ठंडी कढ़ाई में तेल नहीं डालें, तेज़ गरम करने के बाद कढ़ाई में हम तेल डालेंगे और चिकन को उसमें फ्राई करेंगे फुल आग पे। और तेल इतना डालेंगे कि इसका कम से कम एक साइड जो है वो अच्छी तरह से तेल में डूब जाए। ॾिसो तेल थी वियो गरम। हाणे असां चिकन खणंदासीं ऐं असां हिन में विझंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन जो हे मसालो ऐं सिरको वग़ैरह मां फ़िलहाल हिते थी छॾियां। ठीक है। तेल एतिरो गरम हुजे जो इनमां धुआं न निकिरनि, धुआं नहीं निकलना चाहिए तेल में से, लेकिन ये अच्छा गर्म हो जाए ताकि चिकन डालते ही ये अच्छी तरह से पकना शुरू हो जाए। ठीक है। तो धुआं न निकिरनि घुरिजनि तेल मां। ऐं गरम थी वियो आहे सुठो। हाणे असां हिन खे उथलाए पुथलाए हर पासे खां चङी तरह सां फ्राई कंदासीं। ये पचंदो रहंदो असांजो। बाहि मां हिनजी तेज़ रखी आहे। ऐं ही ॾाढी हिकिड़ी लज़ीज़ मज़ेदार डिश ठहंदी। ये इंग्लिश स्टाइल जो ही चिकन रोस्ट आहे। तो मूंखे तव्हां ॿुधाइजो ज़रूर त तव्हांखे कीअं थी लॻे। यकीनन ही हिकिड़ी मज़ेदार हिकिड़ी ज़ाइकेदार डिश आहे। ॾिसो हिन खे तक़रीबन 6 मिंट खनि थी विया आहिनि। मां हाणे कोशिशि कयां थी त हिन खे उथलायां। टर्नर कोई वॾी साइज़ जो खणो ऐं एहतियात सां हिन खे असां उथलाईंदासीं। ठंडा बि लॻी सघनि था। ऐं मुंहिंजे हथ में जीअं त हिकिड़े में कैमरा आहे, इन करे मूंखे थोरी मुश्किल थी थिए, पर ज़ाहिर आहे 2 हथनि सां जॾहिं कमु कबो त हिन खे हिकिड़े पासे खां पकड़िबो कढ़ाई खे ऐं ॿिए पासे खां हिनखे उथलाइबो। तो बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही ॾिसो केॾो हिनजो प्यारो कलर अची वियो आहे तरण जो। हाणे अहिड़ी तरह सां असां हिनजो हेठों पासो तरींदासीं ऐं ॿई साइड भी हिनजा तरे वठंदासीं। ठीक है। इतना अच्छा सा रंग आ गया इस पर फ्राई करने का। और इसको अभी मैं दोनों तरफ से भी, नीचे से भी इसको फ्राई करूँगी और दोनों साइड से भी, और इसको आराम से पलटते रहेंगे। अच्छा एक बात मैं आपको बता दूँ कि ये जो कढ़ाई को मैंने पहले गरम किया अच्छी तरह, फिर तेल डाला, उसकी वजह से ये इसमें चिपक नहीं रहा। ठीक है। तई पहिरियों चङी तरह तई ऐं जेको तव्हांजो थां आहे उनखे चङी तरह गरम कयो, सुठो तेज़ गरम करे पोइ उन में तेल विझो। तेल भी गरम थिए त पोइ उन में तव्हां चिकन विझो। ईअं करण सां जेको घणो हिन में चिंबड़ंदो न। हाणे खाधो आहे थोरो घणो त थी सघे थो, पर घणो हिन में न चिंबड़ंदो। हाणे चिकन जेको आहे मां हर पासे खां उथलाए पुथलाए पचायो आहे। इसको अच्छी तरह से उलट पुलट के मैंने हर तरफ से फ्राई कर लिया है। आग मैंने इस वक्त कम कर दी है और इसका हम तेल निकाल लेंगे बहुत सारा। सिर्फ इतना छोड़ेंगे जितना हमें हल्का सा ग्रेवी में चाहिए। ठीक है। तो हिन जो तेल जेको आहे मां कढां थी, थोरो हिन में तेल छॾींदमि सिर्फ़ु। ऐं उन खां पोइ जेको मसालो अञा बचियल आहे असां वटि, जंहिंमें चिकन मैरिनेट थियल हो, उहा मैरिनेशन जेका आहे मां हिन में शामिलु कंदसि चिकन में। ऐं थोरो असां हिन में पाणी बि विझंदासीं, छो त हे असांजो ऑलमोस्ट फ्राई त थी वियो आहे पर अंदरि ताईं न पको आहे, हुनखे अंदरि ताईं पचाइणो आहे। थोरो एहतियात सां करण जो कमु आहे त जीअं तव्हां पाण खे को नुक़सानु न ॾियो, पंहिंजा हथ न साड़ियो। ठीकु आहे। सो ही ऑयल असां
हिन मां काफ़ी सारो कढी छॾियो आहे। हाणे हिन में विझंदासीं असां इहो मसालो जेको बचियल हो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन में इन जो सिरको जो ना मुँह घणो सारो हारे छॾियो। सिरका मैंने कम कर दिया था इसमें, ऊपर से मैंने निकाल दिया था। तो अभी ये पानी थोड़ा सा, ये देखिए कितना सा है, 1/4 कप है मुश्किल से, ये हम इसमें डाल रहे हैं। और इसको ढककर दम पर लगाकर हम अब इसको पकाएंगे, क्योंकि ये बाहर से फ्राई तो हो चुका है, अंदर से अभी ये गलना बाकी है। ठीक है, सो असां ढक ॾेई हिनखे हल्की बाहि ते पचाईंदासीं ऐं विच में उथलाईंदा रहंदासीं। पोइ असां जेको आहे जेसिताईं हीउ अंदरां बि ॻरी वञे, ॿाहिरां त पची वियो, अंदरां अञा हीउ कचो आहे यकीनन। हाँ, रोस्ट असांजो तैयार है। बाय बंद था क्यों, आग मैंने इसकी बंद कर दी है। अभी 2 टर्नर्स के साथ इसको मैं निकाल लूँगी, क्योंकि एक के साथ तो इसका निकलना जो है बहुत मुश्किल है। और ये आप देखते हैं इसमें ग्रेवी जो है उसको रहने देना है। ऑयल हम डिश में इतना निकालेंगे जितना हमें चाहिए। ठीक है, सो ये रोस्ट असांजो पची वियो आहे, हिनखे असां कढंदासीं। 2 टर्नर मां खणंदमि ऐं ग्रेवी हिन में कुझु न कुझु मां बचाई आहे। तेल असां जेको आहे हिन जो बचाए छॾींदासीं, एतिरो हिन में असां डिश में न कढंदासीं तेल। हाणे मुंहिंजो रोस्ट बिल्कुलु रेडी आहे, मां हिनखे डिश में कढी चुकी आहियां ऐं खाइण महिल असां हिन जा ही धागा कढी छॾींदासीं। पटाटा मां पहिरियों खां तयारु करे रखिया हुआ ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पटाटा रेडी करणु चाहियो तॾहिं बि ठीकु आहे, जे न त मां हिननि जी रेसिपी ऑलरेडी शेयर करे चुकी आहियां, मां हुनजो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾींदमि। हाँ, असां अचूं था हिते तईअ जी तरफ। इस कढ़ाई में हमने जो ये ग्रेवी थोड़ी सी छोड़ी है वो हम इन आलूओं के ऊपर और थोड़ी बहुत जो है इस चिकन के ऊपर डाल देंगे। ठीक है, सो ये ग्रेवी तेल कोशिश कयो त हुन मां कढी छॾियो, पोइ हिन में उहा आराम सां शामिल थी वेंदी। इहा असां हिन में विझूं था। हीउ मुंहिंजो मज़ेदार चिकन फुल चिकन रोस्ट जेको आहे तयारु आहे। उम्मीद है तव्हांखे ये रेसिपी वणी हूंदी। अगर अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें। इंशाल्लाह और बहुत कुछ इस तरह का मैं आपके साथ शेयर करूँगी। और हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी कम जी सुठी वीडियो सां असां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।